उहा ज पंहिंजे भाउरनि खे सम्झायो जेकॾहिं इहे ॿई हिक ॿिए सां ठठोलू कंदासीं त कमु कोन ठहंदो। वेही केॾी महिल सुर सां ॻाल्हायो, ईअं न कयोसीं त राजू खिलंदो असांखे। असां कोन पंहिंजे भाइरनि खे सम्झाईंदासीं। थोरे तो कोन छॾींदो पंहिंजे भाइरनि खे। हा माना तव्हां राज़ी हो न? राज़ी हो त असां पाण में विढ़ी थियूं किना ऐं सॼी ख़ल्क़ असां ते करे थू थू। तव्हां बि इहो थो चाहियो? हा अहिड़ी सोच पहिरियों छो न रखियव त मसइला ई न थिए न। घणे वक़्त को अधे वारा तव्हां को हिसो था घुरनि, उन्हनि खे छो न पिया ॾियो? माना तव्हांजे अंदर में खोट आहे न। असांजे मन में खोटा असांजे ओ भाॼाई इहे जेको अंदर में पई थी उभरी बड़की न कढो उबर जेको कढणो अथई उबर कढी ॿाहिरि कर। हिमत कर। हिन में उबर जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सच थी चवां त मच त लॻई न। तव्हां इहो था सोचो न त असांजे भाइरनि पग ॿधी, तव्हांखे कोई लिखंदो बि कोन्हे, इन जे करे हिसजी विया हो। तव्हांजी हवा निकिरी वई आहे। हवा जमी चाची हवा निकिरी वई आहे असांजी। माना त असां सभा पंचर थी विया उबतो सुबतो अहिड़ा मोतबर थी विया जो हाणे सॼे कम खे संभाले वठंदा। ॻाल्हि थी करी हिकिड़े महीने में ॾिसजांइ वई, हिकिड़े महीने में इहो लानती लकुण तव्हांजे ॿाहिरनि खे लारा लपा ॾेई सॼी मिल्कियत वठी हपाऊं करे हज़म कंदो। ॾिसजांइ वई ऐं तूं थी चई त असां सड़ूं था। असांजी हवा निकिरी वई आहे। और तस सही कढां थो तोखे संडे गोहमाननि ठीकु आहे होता। अरे मोतबर दी सब्जी बंद पाड़े दी कम जी जाती तू होता छते पहले था न सलिया आता ये चेरी तो उठते सुखते सा सड़ो था इन दूसरे सा सड़दा से ॻाल्हि थी करे। सच थी चवां त तव्हां चाहियो ई नथा त असांजा भाइर कुझु कनि। अता न छॾा बुरला छॾ मूंखे त हिन जी पुठीअ ते लकुड़नि सां हिन सॼे ॻोठ जो नक्शो ठाहिया। मारक सां तव्हांखे पुॼंदो छा? मां घर छॾे वञां थी। हा बिस्मिल्लाह कह जलियो अथई। हल निकुर ओहे रस्तो हीअ घिटी हीअ जो वेंदी न अॻियां तुंहिंजे अबाणनि जा घर। हल बाबा हल। अदी हाजाणी थोड़ी थदी थी, घर न छॾ। अदा नूरल तू भी कुछ सब्र कर। नेको माणे ते असली न रहा, जाते इज्जत न हुजे उते मां छो रहां? भाॼाई ना भोग सो छो थी करी? छाजो भोग? हिन असांखे रिढ बकरी सम्झो आहे? मां हिते कोन रहंदसि। अदी तू अंदर हल, मां तोखे समझाया थी। तू छा मूंखे सम्झाईंदी? मां सभु कुझु सम्झां थी। हलणो थी त हल, न त हिते मोचड़ा खाईंदी। ओ भाॼाई तू कावड़ जी कुटिया ता लाहौर जज्बात में पंहिंजो घर न पिटाए। घर? कहिड़ो घर? कंहिंजो घर? तव्हां भाइरनि सदाई असांजे मथां डंडा कया आहिनि। तूं ॿुधाए मंदणी हली थी जा न? अदी हो मतलब तू कोन हलंदी न? ठीकु आहे, मूंखे रस्तो ॾिठल आहे। अदा बुरला जी रक्षो कराए ॾे रे साणी खे त निकिरे। का ज़रूरत न आहे तव्हांजे थोरे जी। मां अम्मा जो कसम थी खणा, जेसी ताईं इन घर में मुंहिंजी इज़त कोन थींदी मां कोन रहंदसि। छो त मां हाजाणी मां ओॾे ते चढ़ां त तव्हांजी लोॾे लाहे छॾींदमि। ओदा भाॼाई खे रोक बेली, भाॼाई खे रोक। भाॼाई खे रोक भाॼाई खां सवाइ असांजी भाॼी नथी पचे। घुमंदी फिरंदी त ख़बर पवंदसि त नूरल ऐं बूरल जे घर में रहण सां केॾी इज़त मान मर्तबो आहे ऐं ॿाहिरि माण्हू जॾहिं छॾे निकिरे थो त कीअं लोठो लॻो थो अथे थोरी ख़बर पवेसि। मूंखे नथो लॻे त दाण ई मोटंदी। अम्मा जो कसम खयो अथसि। मर्द जो कसम खणे या प्लस जो अलाए घणा चकर कयासीं। ॾिसे भाॼाई वरी मोटंदई या कोन मोटंदी। ओदा भाॼाई खे रोक ता तू, भाॼाई खे रोक के तू रोकियां। हल रोकड़ा मुड़स ई ॿिया था। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।